डहरकी में पीपी कारकुनन पारां मीर बाबर खान लुंड जे ज़िले सदर मुक़रर थियण जी ख़ुशी में पीपी ऑफिस में मिठाई विराई वई। इन मौक़े ते अॻवाणनि मियां अब्दुल रशीद, मोहम्मद शरीफ, चन्नो, सरवर शर, नदीम दायो, शबनम भुट्ट ऐं ॿियनि चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी जे सचे वर्कर मीर बाबर खान लुंड खे पीपी ज़िले घोटकी जो ज़िले सदर मुक़रर करे पीपी वर्करनि जूं दिलियूं खटियूं आहिनि। हुननि चयो त बाबर खान लुंड जे सदर थियण ते पीपी ज़िले घोटकी में वधीक मज़बूत थींदी। कोट जी मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में रोलू कुतनि जो आज़ार ॾींहों ॾींहुं वधणु लॻो। रोलू कुतनि कोट जी भरिसां हिकु निंगर खे ॾाढी विधो, जंहिंखे फौरी तौर ते इस्पताल दाख़िल कयो वियो। इन मौक़े ते ॻोठाणनि मुमताज़ हुजण, कमरदीन संधड़, मीर हुजण ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त रोलू कुतनि संदन निंगर खे ॾाढे विधो, जंहिंखे बेहोशी वारी हालत में कोट जी इस्पताल खणाए वियासीं, जिते एमएस डॉक्टर अख्तर सोहो बेरुखी ॾेखारी ऐं निंगर खे फर्स्ट एड बि न ॾिनी ऐं वैक्सीन न हुजण जो जवाबु ॼाणाए खेसि मोटाए छॾियो। ख़ैरपुर वेझो ॻोठ समंग जे रहवासी राजा समंग ऐं ॿियनि प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। संदन चवणु हो त पुलिस लाइन में कोर्ट इंचार्ज करीमुल्ला ख़ासकेली ऐं ॿिनि अहलकारनि खे कुझु साल अॻु संदन वॾनि कुड़मत ते ज़मीन ॾिनी हुई, जेका हर 6 महीने में असांखे कुड़मत जो हिसो ॾींदा हुआ। हाणे उन्हनि असांजी ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे। हुननि वधीक चयो त उन्हनि मथां एसएसपी ऑफिस में मुक़ररु कयल कंप्लेंट सेंटर में दरख़्वास्त पिणु दाख़िल कराई, जिते वियासीं त पुलिस अधिकारनि खे घुराए उन्हनि जे नौजवान महरम संघ खे खंभे गुम कयो वियो आहे, जेको उन्हनि सां नाइंसाफ़ी आहे। हुननि डीआईजी सखर ऐं एसएसपी ख़ैरपुर खां मुतालबो कयो त नौजवान महरम समंग खे आज़ादु करायो वञे ऐं उन्हनि जी ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु करायो वञे। बाबा गुरु नानक खे भेटा पेश करण लाइ गुरुद्वारा बाबा गुरु नानक डहरकी ऐं पाक रेंजर्स सिंध तरफ़ां पंचायती हालत में हिकु ॾींहं वारी मुफ़्त तिबी कैंप लॻाई वई। कंहिं में मुख़्तलिफ़ बीमारियुनि, ब्लड प्रेशर, दिलि, जिगर, शुगर, हॾियुनि, नक, कन, गले, ॿारनि ऐं औरतुनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि दौलत राम, डॉक्टर मुकेश केसवान, डॉक्टर रेठा कुमारी, डॉक्टर सरदार विकास सिंह ऐं ॿियनि 900 खां मथे मरीज़नि जी मुफ़्त चकास करे खेनि दवाऊं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते कार्यकामण जे मर्ज़ खां बचाव बाबति चकास करे खेनि वैक्सीन पिणु लॻाई वई ऐं अल्ट्रासाउंड समेत टेस्टूं पिणु कयूं। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk